उलमा इस्लाम जिला खैरपुर मीरस मौलाना एहसानुल्लाह गंभीर साहब, मौलाना हिजबुल्लाह मेमन साहब, मौलाना इरफान अहमद मेमन साहब, स्टेज पे मौजूद हमायदीन, ओहदेदारान, उम्मीदवारान, जिम्मेदारान, पिंडाल में मौजूद ठेड़ी शहर जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, रात जो 1 बजे ताइन हलो हलो में लगा रहंदो, मां घर वनी पुजंदो, मां आवाज ता ताई पुचे दो, इन करे चुप करे पियो, बस मां के बुधो रखो। रात जो 1 बजे हेडे वडे तादाद में जो जाई पाई मांजी नजर जेस ताई पे थी आवाम ही आवाम, इन गाल जी गम्माजी त आहे ही आहे, पर शायद मक्के मदीने में घुरियल मौजूद दुआऊं कबूल थी रही, इन्हें अल्लाह ठेड़ीअ खे एक दफ़ो ॿीहर जमात जुगड़ बनाए रहियो आहे। अवा मान बख्शियो, इज्जत बख्शी, उनते अवां जो थोराए तो है, अवा इंतजार कयो, उनते माजरत खा भी आया, लेकिन जिसने उसको छुट्टी न मिली, जिसने सबक याद किया, एमासा हशर भी सागो आता आशिक मजबूरा। साईं रमजान साहब अज मासा हुआ जुठ कई आ, जो को पुरानो हिसाब रहेलो उस बराबर कयो थे। अज 7 ॾींहं आहे बल्दियाती इंतखाबात के हवाले से प्रोग्राम कल ताईं 127 तकरीरों करे चुको हो 6 ॾींहनि में। अज घणियों करायूं साईं रमजान 16 काढो साईं, छॾ खुदा के मन साईं। लेकिन सूरत हाल हर जगह ते यही है, जीअं हिते आहे। हींअर त रात जो 1 पियो थे, मंझंदि जो 1 बजे आसमान मां ॼण त बाहि पई किरे, एडी गर्मी 6 7 ॾींहनि में। मां अल्लाह के गवाह बणाए तो चवां, इएं ई अवाम जो जम गफीर रोडन ऐं रस्तनि ते हो, जेको गम्माज़ी करे रहियो आहे, त वाकई सिंध सुजाग थी पई आहे ऐं सिंध मुतबादिल कुव्वत ऐं क़यादत जे तौर ते जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ वाझाए रही आहे। तकरीरूं ॾाढियूं कयूं थम, थकजी भी ठीक ठाक पियो आहियां। मौली इरफान, मौली एहसान ऐं मौली रमजान साहब जे ख्याल में मां लोह जो ठहियल आहियां, ऐं हिननि जे ख्याल में मां जिन आहियां, निंड बि न आहियां कंदो, ऐं हिननि जे ख्याल में त मांखे घर भी कोन्हे, बच्चा भी कोन्हनि, ॿार भी कोन्हनि, ऐं हिननि जे ख्याल में मांजी निड़ी भी स्टील जी आहे। यो बिल्कुल गलत आहे, हिननि जे ॻाल्हियुनि में न अचिजो। मांखे बच्चा भी आहिनि, ॿार भी आहिनि, निंड भी कंदो आहियां, आराम जी भी ज़रूरत आहे, ऐं लोह जो ठहियल भी न आहियां, तव्हां वांगुरु माण्हू आहियां। इन करे मुंहिंजे हाल जे मथां मौलवियुनि खे चओ त थोरो रहम कनि। तकरीरूं कयूं थम ऐं तकरीरूं तव्हां सां थींदियूं रहंदियूं। अॼु तकरीर ख़तम, सिर्फ़ 2-3 ॻाल्हियूं बस। पहिरीं ॻाल्हि, ठेड़ी अवामी इत्तेहाद। मुझो फैसलो आहे, मुझे जमात जो फैसलो आहे, ऐं मुझे जमात वचन ऐं वाइदो कयो आहे, मदीने जे मीर जे फरमान जे मुताबिक त अल मुमिनु इज़ा वअद वफा,
मोमिन वो आहे जेको वाइदो करे त वाइदो पाड़े। मां ठेड़ीअ जे जमीयत जे कारकुनन खे अपील करियां थो, अमड़िन भेनुनि ऐं न्याणियुनि खे अपील करियां थो त जिन वार्डन में किताब नाहे असांजो इत्तहादिया पहिरियों ठप्पो इत्तहादिये खे लॻण घुर्जे, बाद में ठप्पो किताब ते लॻण घुर्जे। नारन वारी माइक लाउड वारो बंद करे छॾी। ता त वञी सुम्हंदो, वरी 8 ॾींहं घरों कोन उथंदो। मांखे वरी सुभाणे नौशरो फिरोज जो ई सफ़र करणो। जेकॾहिं ठेड़ीअ में किताब के कंहिं वार्ड ते 500 वोट था मिलन त इत्तहादीअ खे 501 मिलण घुर्जनि। जेकॾहिं कंहिं वार्ड ते किताब के 1000 वोट आहिनि त इत्तहादीअ खे 1001 वोट मिलण घुर्जे। असां वटि ज़बान है, ॿियो कुझु कोन्हे। इन जे करे मां 5 उम्मीदवारनि जी बाद में इत्तहादिन जी पहिरियों तव्हांखे पारत कयां थो। ॿी ॻाल्हि, कयां अलाए तव्हां ईअं खूनखार नज़रुनि सां था ॾिसो। चए थो वॼायोसि, बस तव्हां वॼाइण ते ख़ुशि, मां बि वॼाइण ते ख़ुशि। बाक़ी इलेक्शन जे ॾींहं ते नारे भुट्टो जीए भुट्टो सभु कुझु छटो। ॿी ॻाल्हि त सिंध जी हुक्मरान जमात ॼण त अमली तौर ते 70 सालन खां सिंध में इक़्तिदार ते रही है। पर चलो उन्हनि जी ॻाल्हि मञो त साईं 70 साल न 17 साल, चलो 17 साल था मञो। सिंध जी हुक्मरान जमात 70 सालन खां सिंध ते हुक्मरानी कई आहे। पर उहे था चवनि त 70 न 17 त 17 था मञो। चवनि था त असां 17 साल अवाम जी ख़िदमत कई आहे। चवनि था त 17 साल असां भुट्टे साहब बेनज़ीर साहिबा जे मशन खे खणी हलिया आहियो। असां रोज़गार ॾिनो, असां सिंध जी तक़दीर खे तब्दील कयो, असां अस्पतालुनि में इलाज, स्कूलनि में तालीम ॾिनी आहे। चवनि था त आवाम जी ख़िदमत कई आहे। त पोइ मां उन्हनि भुट्टे साहब जे नाले ते, बेनज़ीर साहिबा जे नाले ते, भुट्टे साहब सां लख इख्तिलाफ, बेनज़ीर साहिबा सां लख इख्तिलाफ, लेकिन मां मञा थो त भुट्टो साहब भी लीडर हो, बेनज़ीर साहिबा भी लीडर हुई। मञा थो उन्हनि जे सियासी ख़िदमत जो मोतरिफ़। लेकिन तहां को पुछण तो चाहियां त भुट्टे साहब जे ज़माने में तहां काथे हुयो? बेनज़ीर साहिबा जे ज़माने में तहां काथे हुयो? ऐं हाणे तहां काथे आहियो? उन ज़माने में तहां कखपति हुयो, हाणे तहां खरपति आहियो। उन ज़माने में तहां साइकिल ते घुमंदा हो, हाणे तहां हेलीकॉप्टर ते तो घुमो। नालो था खणो भुट्टे साहब ऐं बेनज़ीर साहिबा जो, ऐं चौथा त आवाम जी ख़िदमत कई आहे। पोइ तहां खे चवण तो चाहियां त वाकई जे करे तहां आवाम जी ख़िदमत कई आहे, वाकई तहां रोज़गार ॾिनो, वाकई तव्हां इलाज ऐं तालीम ॾिनी आहे, त पोइ असेंबलीअ मां बल्दियात जो 40 बिल तहां मंज़ूर छो करायो? सभनी पार्टियुनि रड़ियूं कयूं, कराची में ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस कई त तहां जो इहो बल्दियाती बिल बदनीयतीअ ते मबनी आहे, क़बूल न है, खत्म कयो। तव्हां सभनी पार्टियुनि जे ॻाल्हि खे रद्दी टोकरीअ में फिटो करे बल्दियात जो पंहिंजी मर्ज़ीअ जो बिल सिंध असेंबलीअ मां पास करायो। रुगो उते ॻाल्हि न रुकी, सुप्रीम कोर्ट चयो त इहो बिल इंसानी हुकूक जो मनाफी आहे।
ऐं ओस ताईं बल्दियाती इलेक्शन न थे, जेस ताईं न बल्दियाती बिल में तरमीम न थे, 73 74 सेक्शन खत्म न थे, तव्हां सुप्रीम कोर्ट जे हुक्म के भी खणी रद्दी टोकरी में फिटो कयो। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जो बिल ठारायो, तव्हां सुप्रीम कोर्ट जो हुक्म के रद्दी टोकरी में उछलियो, तव्हां ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस जे एलामिये के रद्दी टोकरी में उछलियो, उन खां पोइ हेठ लही आयो, तव्हां हल्का टोड़ाया, पंहिंजी मर्ज़ीअ जा हिते मुखालिफन जो वोट टोड़ियो, हिते असां के वोट न मिलंदो टोड़ियो, तव्हां हल्का टोड़िया, पंहिंजी मर्ज़ीअ जी हल्का बंदी कई, वरी भी तव्हां के मज़ो न आयो, वरी तव्हां आरओस ऐं डीआरओस के खरीद कयो, आरओस डीआरओस के खरीद करे तव्हां पंहिंजन मुखालिफन जा फार्म रद्द कराया। खुदा जी कुदरत आ, अजीब सिंध जो इंसाफ आ, फकीर मलंग दरवेश मस्जिदन जे इमामन मुअज्जिनन जा फार्म रद्द थी विया ऐं जेका करोड़पति उन जा फार्म बहाल थी विया। वाह जो इंसाफ आ, वाह जी इलेक्शन आ, वाह जी जमहूरियत आ। बदनीयती ते बिल मां चुम तमां जी तकरीर बे दफे थी मां ब टे गालियों इन करे हे जरूरी गालियों ने मजाक भी ना है ऐं हे का फजूल गाल भी ना है, इंतहाई अहम गाल है जेका हाणे करे मर्ज़ीअ जो बिल आल पार्टीज एलामिये के तहां रद्दी टोकरी में उछलियो, सुप्रीम कोर्ट जे फैसले के तहां रद्दी टोकरी में उछलियो, पंहिंजी मर्ज़ीअ जा हल्का तहां ठाराया, उन खां पोइ आरओस डीआरओस के तहां खरीद कयो, जेका खरीद न थिया उन्हनि के धमकियूं ॾिनव त थर ऐं बदीन ऐं उमरकोट में बदली कंदासूं, न त असांजो हुकुम मञो, ऐं तहां पंहिंजी मर्ज़ीअ जा फार्म बहाल कराया, मुस्तरद कराया, पोइ बि तहां के मज़ो न आयो, वरी धमकियूं धांधलियो बकरी ऐं कुकड़ चोरीअ जा केस, वरी मां के फोन कुरान के मुंहिंजो घर खाली कर, नाला खणा उहे ॾिठा थी ना जिन ज़रदारी साहब के चवा ज़िला असां हीअं संभालियो वेठा आहियूं। ज़रदारी साहब फिक्र न कजां, हे सॼो तर पंहिंजो आ, मां अल्लाह के गवाह बणाए तो चवां, फोनियूं मां वटि रिकॉर्ड थियल आहिनि उन्हनि जो, उन्हनि मां के पे ऐलाज़ कया त अल्लाह के मञो असांजे पुट जे हल्के में पुट जे मुक़ाबले में मौलवीअ के हथ खणनि त मरी वेंदासीं, मुल्हनि रत में रात करे छॾी। थोस धांधली धमकी ऐलाज़ सखर जे हिकड़े वार्ड तो हथ खणण जे लाइ 15 लाख रुपए जी ऑफर, कंदकोट जे वार्ड तो हथ खणण जे लाइ 8 लाख रुपए जी ऑफर, हिकड़े मौलवी साहब के कार 0 मीटर जी ऑफर। अञा कम न रुकियो, धमकिन ते पैसन ते नौकरिन ते तमाम माण्हुनि के खरीद करण जी कोशिश कई, अञा तव्हां जो पेट में भरियो 2-2 ते वोट, 4-4 हज़ार ऐं 10-10 हज़ार ते वोट खरीद करण शुरू कयो, ऐं हाणे कल जे रात में अॼु जी रात में तव्हां पोलिंगू तब्दील कयूं आहिनि, हितों जी पोलिंग हुते, हुतों जी पोलिंग हुते, जेकी मुखालिफन जी पोलिंग 8-8 किलोमीटर ॿाहिरि, ऐं जेकी पंहिंजूं पोलिंग हिक यूसीए में 5 पोलिंगूं हिकड़े ई घर में। तहां जेकॾहिं अवाम जी ख़िदमत कई आहे, तहां जेकॾहिं सिंध के डिलीवर कयो, तव्हां मेरिट ते रोज़गार ॾिनो, तव्हां नौजवाननि जो दिलियूं खटियूं आहिनि, तव्हां बेनज़ीर साहिबा भुट्टे साहब जो मशला लायो, त पोइ बिल छो था आणियो, पोलिंगूं छो था तब्दील कयो, हल्का छो टोड़ाया अथव, माण्हू छो था खरीद कयो, धमकियूं छो था ॾियो, ऐलाज़ छो था कयो, आरओस डीआरओस के खरीद छो था कयो, पोइ छॾियो न पुराने सिस्टम ते पोलिंगूं रखो, अचो तव्हां बि अवाम वटि, मां बि अवाम वटि, फ़ैसिलो अवाम ते था छॾियो, अवाम तव्हां सां गॾु आहे, या अवाम जमीयत उलमा इस्लाम। तव्हांखे शर्म नथो अचे, तव्हां जमहूरियत जी ॻाल्हि था कयो, तव्हां डेमोक्रेसी जी ॻाल्हि था कयो, तव्हां अवाम जी ख़िदमत जी, हा तव्हां ख़िदमत इहा कई आहे, कल मां अखियुनि सां ॾिसी आयो, हा तव्हांजे वोट ते MNA MP थींदड़नि जे फार्म हाउसनि ते गॾहनि खोड़नि मेहन ठगिन कुतनि जे मथां पखा लॻा पिया आहिनि।
मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो इन्हनि जे तहां जे वोट ते खटींदड़नि जे फार्म हाउसनि ते बीठल कुत्ता भी गोश्त था खाइनि सूअर भी गोश्त था खाइनि गरीब खे दाल जा पैसा न्याणियूं घर जो चरखो हलाइण जे लाइ इज्जतूं नीलाम थियूं कनि लेकिन ठेड़ी वारो इनकलाब नारन सां न ईंदो इनकलाब तकरीरन सां न ईंदो इनकलाब जिंदाबाद ऐं मुर्दाबाद सां न ईंदो इनकलाब जे लाइ तव्हांखे मौक़ो मिलियो त तव्हां वोट जे पर्चीअ जे ज़रिए इन्हनि भौतारनि खाननि नवाबनि सरदारनि हुक्मरान जमात जे इन्हनि वज़ीरनि जे महलात में ज़लज़लो पैदा कयो ऐं मां कसम खणी थो चवां तव्हांजो वोट एॾो ताक़तवर आहे जो तव्हां पंहिंजे वोट जे पर्चीअ सां इन्हनि भौतारनि जे महलनि में ज़लज़ला पैदा करे सघो मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो मां बाबे खां पोइ बेग़ैरती जी ज़िंदगी कोन गुज़ारी मां पंहिंजे शहीद पीउ जो गोलियुनि में परूड़ थियल जनाज़ो खयो मां बिरड़नि में लिखी कोन वेठुमि मां सिर्फ़ अॾीअ ते रखी इन्हनि भौतारनि इन्हनि खाननि इन्हनि नवाबनि इन धरती ऐं दीन जे दुश्मननि सां अखियूं अखियुनि में मिलाए करे उन्हनि खे ललकारियो मां मस्जिद जी चौकीदारी कई आहे मां मदरसे जी चौकीदारी कई आहे मां ॾाढ़ी ऐं पटके जी चौकीदारी कई आहे मां सिंध जे जज़ीरनि वसीलनि बेटनि जी चौकीदारी कई आहे मां नमरता ऐं नौशीन जी चौकीदारी कई आहे हाणे फ़ैसिलो तव्हांखे फ़ैसिलो आवाम खे करणो मर्ज़ी तव्हांजी रड़ियूं कयो ऐं इलेक्शन जे ॾींहं ते 2000 ते ट्रांसफार्मर ते नालीअ ते किरास ते वोट ॾियो मर्ज़ी तव्हांजी फ़ैसिलो तव्हांखे करणो मूंखे त का परेशानी कोन्हे मां त अॻिते ई अॻिते हां पोइ त आहियां ई कोन अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा मौलवी त अॻिते ई अॻिते आहिनि पोइ त आहिनि ई कोन हाणे बि सब खां वधीक सिंध जे हिन 14 पहिरनि मरहले जे ज़िलनि में हुक्मरान जमात जे मुक़ाबले में सब खां वधीक फार्म भराईंदड़ उम्मीदवार बीहारींदड़ मैदान ते जमात जमीयत उलमा इस्लाम 2500 उम्मीदवार 14 ज़िलनि में जमीयत बीहारिया ऐं 59 उम्मीदवार कामयाब थिया आहिनि बिला मुक़ाबला 59 उम्मीदवार मुझी जमात अॻिते फ़ैसिलो तव्हांखे करणो नौजवाननि खे करणो पोढ़नि खे करणो अमड़नि भेनरनि न्याणनि खे करणो या रड़ियूं न कयो रड़ियूं कयो छा त पोइ निकिरी करे वोट जी ताक़त सां हिकु दफ़ो इन ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे घेरायो ऐं टी ॻाल्हि त इलेक्शन जे ॾींहुं पोलिंग संभालणी सिर्फ़ वोट नाहे ॾियणो हाणे इन्हनि जो हरबो ॿियो कोई नाहे रहियो सवाइ इन जे तव्हांजी पोलिंग तव्हांजे पाड़े में कढी ॿाहिरि था फिटी कनि त 26 जून ते गर्मी कहर जी हूंदी माण्हू मरंदा हे पोलिंग जो संभालींदा तव्हां उते पंहिंजे पोलिंगनि खे संभालियो पंहिंजे वोट जी चौकीदारी कयो बाक़ी हिकु ॻाल्हि मां वेंदे वेंदे कंदो वञा वज़ीर आला साहब सां मुखातब थी रहियो सैयद मुराद अली शाह साहब सां मुखातब थी रहियो सीएम साहब तहां जे इल्म में त जमीयत उलमा इस्लाम वोट जे तक़द्दुस जे लाइ कराची खां इस्लामाबाद ताईं तहरीक हलाई ऐं तहां जे इल्म में उन तहरीक जे नतीजे में इमरान खान पंहिंजो इक़्तिदार बरक़रार न रखी सघियो वज़ीर आला साहब असांजे वोटन के चोरी करण जो डायरेक्ट फोनियो डीसीस के करण बंद कयो पोलिंग सिधो कयो वडेरन जे चवण ते पोलिंग जो ठायूं था पुरानी पोजीशन के बहाल कयो न त बुधो जेकरे कराची खां इस्लामाबाद तहरीक हली सके थी त पोइ ठेड़ी खां कराची भी तहरीक हली सके वोट जे तक़द्दुस जे लाइ कराची खां इस्लामाबाद है फकीर धरणो हणी सघनि था त तुंहिंजे वज़ीर आला हाउस जो भी घेराव करे सघनि था न कमज़ोर आहियूं न चूड़ियूं पातियूं आहिनि सीएम साहब मता असांखे हल्को वठे हल्को न वठजाए अमेरिका भी हल्को वरतो हो दुम दबाए भजी वियो हल्को न वठजाए सीएम साहब 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम थो ॾियां पोलिंग इनके ठीक कर 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम थो ॾियां पोलिंग इनके ठीक कर डीसी साहब 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम थो ॾियां पुरानी पोजीशन ते पोलिंग बहाल कयो आरोज 3
हुक्म थोरिया पोलिंग जो पुरानी पोजीशन ते बहाल कयो जे कदे न त गुजरी पहिरिया जडे एमएनएस जे हाउस ते इमरान खान हमलो कयो हो अध किलाक में सिंध 56 मकामन ता बनती ही इंडियन में जे कदे पोलिंग जो पुरानी पोजीशन ते बहाल न थियो त सिंध जे चौक चौराहे रोड रास्ते हाईवेज मोटरवेज ते जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन धरणो हणी करे सजी सिंध के जाम करे छडी। बाकी रही गाल तहां जी, बाकी रही गाल तहां जी 2000 था मिलन तकड़ न कजो मता रेट खराब करे विजो तकड़ न कजो आखिरी रात ते यो रेट अञा वधंदो यो 5-10 ते भी वनी सके तो जी मिट्टी बंजू पेवर घिटियूं नालियूं ट्रांसफार्मर त हिनन मुंजन मलंगन जो शुक्रियो अदा कयो हिनन मलंगन जो हे नबियन हा त इनन के ठेड़ी याद न अचे इनन के ठेड़ी मुंह वारन मौलविन याद ॾियारिया शुक्रियो ठेड़ी वारो मुंजन मौलविन जो क्यों जो हे मुकाबले में बीठा आहिन ऐं इनन के ठेड़ी जो घिटियूं रोड रस्ता ट्रांसफार्मर बिजली याद अची वई मुंहिंजे मौलविन जो शुक्रियो अदा कयो। बाकी रही गाल 2000 जी त तकड़ न कजो रेट खराब करे विझंदो आखिरी रात ते रेट वधंदो 5000 मिलन 8 मिलन 10 मिलन जरूर वठो ट्रांसफार्मर मिले वठो किरास मिले वठो हराव मिले वठो पेवर मिले वठो इनन जे पीयू डाडे जा पैसा ना हिन तहां जे अस्पतालन तहां जे स्कूलन तहां जे सिंध तहां जे गरीबन तहां जे मिस्कीनन तहां जे मोहताजन जा पैसा आइन इनन जे पी डाडे जा पैसा ना आइन तहां जा आइन पैसा बे कुरान ते वठजोन वोट बे कुरान ते न ॾिजोन गुनाहगार न थींदो मां फतवा ॾेयूं थो वञा चाचा कुरान के मंजा मता चे ताने फतवा भी जो चाचो कायम अली शाह दींदो ई न कजन फतवा जो हक मां खे दी जाए यो न खस जाए बाकी वोट जी मर्जी है फतवा देयो थो वजा दिल ते पैसा वठो मता छडियो थवन पैसा तहां जा हैं गरीबन जा हैं अस्पताल जा हैं स्कूल जा हैं आ जे पैनस्टान पैरासिटामोल जा हैं हिकड़ी गाल भी बुधाय गटरन जा भी अथव गटरन जे ढकणन जा भी अथव मर्जी तहां जी नलकन जो तो खैरा गटरन वारा जो की कमाल तू खणी गटर वारा न वठ जान बुधाय जान त नलकन जान वो वठ जान 18 जून ईंदड़ छंछर जो है छंछर अचे तो 18 जून हे जो छंछर अचे तो इन छंछर ते शाम जो मदरसा मंजिलगाह सखर जे ज़ेर एहतमाम अजीम उशान बाबुल इस्लाम सिंध कॉन्फ्रेंस मदरसा मंजिलगाह सखर जे ग्राउंड में मुनक़िद थी रही है कायद मिल्लत इस्लामिया इमामुल इनकलाब मौलाना फजलुर रहमान साहब खुसूसी शिरकत कंदा मां सजी ठेड़ी जे जमात के दावत थोरिया 18 जून ईंदड़ छंछर ते कोई घर न हुजे ता सबनी के खां निकरी करे सखर मंजिलगाह जे जलसे में पहुंचणो आ ताके मुजी दावत कबूला तवा सब सखर जलसे में पहुंचंदो इंशाअल्लाह साईं सदाईं करीम अथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबात